ॿिए पासे मूंखे ख़बर ॾियूं कंधकोट मां जिते ॿिनि मुग़वी भाइरनि जी बाज़ियाबी लाइ धरणो हंयो वियो आहे। लियाकत ऐं शकील बहलकानी जे वारसनि जो घंटा घर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो 40 ॾींहं गुज़री विया। पुलिस मुग़वियुनि खे बाज़ियाब न कराए सघी आहे। वारसनि जो इहो चवणु आहे आला अख़्तियारियूं नोटिस वठी मुग़वी भाइरनि खे बाज़ियाब कराइनि मुतालबो कयो पियो वञे। अहम ख़बर मां सां शेयर करें कंधकोट में ॿिनि मुग़वी भाइरनि जी बाज़ियाबीअ लाइ धरणो हंयो वियो आहे। लियाकत ऐं शकील बहलकाणीअ जे वारसनि घंटा घर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। 40 ॾींहं गुज़री विया आहिनि। मुग़वी खे बाज़ियाब न करायो वियो आहे। आला अख़्तियारी नोटिस वठी मुग़वी भाइरनि खे बाज़ियाब कराइनि मुतालबो कयो पियो वञे। कंधकोट में ॿिनि मुग़वी भाइरनि जी बाज़ियाबी लाइ धरणो हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कंधकोट में ॿिनि मुग़वी भाइरनि जी बाज़ियाबी लाइ धरणो जारी आहे। लियाकत ऐं शकील बहलकानी जे वारसनि घंटा घर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। 40 ॾींहं गुज़री विया। पुलिस मुग़वियुनि खे बाज़ियाब न कराए सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर अहमद अली मुग़ल खां। जी अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। कंधकोट में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ज़िले सदर अकरम बाजखानी जी अॻुवाणी में जमाल पुलिस थाणे जी हथ मां 40 ॾींहं अॻु अगवा थियल ॿिनि भाइरनि लियाकत बालखानी ऐं शकील बालखानी जे अगवा ख़िलाफ़ ऐं संदन जी बाज़ियाबी लाइ कारकुननि तोड़े मुग़वियुनि जे वारसनि तरफ़ां घंटाघर चौक ते एहतिजाजी धरणो हंयो वियो। उन ई मौक़े ते एसटीपी जे ज़िले सदर अकरम बाजखानी ऐं मुग़वियुनि जे वारसनि जो चवणु हो त गुज़िरियल 3 सालनि खां कंधकोट में बदअमनी चोट चढ़ियल आहे, जंहिं करे हितां जा माण्हू लॾपलाण करे रहिया आहिनि। उन्हनि आला इदारनि खां मुतालबो कयो त लियाकत बालखानी ऐं शकील बालखानी समेत धारनि वटि कचे में खेद भरियल मुग़वियुनि खे जल्द बाज़ियाब कराए ॾियारनि ख़िलाफ़ पुलिस सख़्त कार्रवाई करे अवाम खे अमन सां ज़िंदगी गुज़ारण ऐं कारोबार करण जो हक़ ॾिनो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अहमद अली अपडेट करण जे लाइ।